ईअं मां चवंदो कईअनि को पुछा कि तकड़ तकड़ में जपजी साहिब जो पढ़ंदा आहियूं 27 पौड़ी जीअं समाप्त थींदी आहे पोइ जपजी साहिब 27 पौड़ी जपजी साहिब जी समाप्त थी वई पोइ ध्यानु जे अगरि न हुजे छा पढ़ंदा आहियूं ख़बर अथव आसा महिला पहला सुण वॾा केवल वॾा कीमत पाए न कया जाए कंहिं वाले वो बिक में जेको ॿ लफ़्ज़ ॿुधी वठंदो उहो चवंदो शुरूआत जपजी साहिब खां कई विच में काॾे शॉर्टकट वठी वई भाई हे सिर्फ़ु ज़बान पाठ करे थी मन पाठ नथो करे मन लॻंदो छा ते ध्यानु बंदे जो ॿिए पासे हूंदो मन लॻंदो बि न चवंदा अगन अगन कहे सीत न बिलास होए बैद बैद कहे रोग मिटत न काहू को बैद बैद कहे रोग मिटत न काहू को ये जेकी बाणी पढ़ो था इहा कंहिंजी वीचार आहे सत्संग जी कंहिंजी वीचार आहे आवाज़ आहे सत्संग जी सभिनि जो आवाज़ अचे कंहिंजी वीचार आहे पोइ हिते जेके मुंहिंजे माता जी भेनरूं ॿाहिरि जेके बि वेठा हो सभिनि जो आवाज़ अचणु घुरिजे छो त मां पहिरियों में 2-3 चकरनि जो नालो वठी वियो आहियां हस्ती जो जंहिंजी हाणे वीचार पढ़ंदा पिया आहियूं केरनि सत्संग जी अञा ई आवाज़ घटि आयो केरनि भाई गुरदास जी चलो बैद बैद ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी सत्संग जी पोइ त ई 4-5 दीवाननि में हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़े तौर ते चई आहियां असां छा कंदाऊं जाते भी कीर्तन दीवान ते वञूं था न संगत हुम मां के कई प्यार करण वारा गुरु वारा कई सेवा सां प्यार करण वारा कीर्तन सां प्यार करण वारा पहुची था वञनि में कोई शक न आहे पर छा कयूं त ज़्यादातर ॿुधूं था हिन कन मां कढी छॾियो मां चवंदो असां को ईमानदार हिकु ॿार तो जेको स्कूल वेंदो आहे रोज़ उहो छा कंदो आहे पहिरों में जीअं टीचर उनखे ब्लैक बोर्ड ते लिखंदो वेंदो आहे न उहो तकड़ तकड़ में जल्दी जल्दी रफ कॉपी ते उतारंदो वेंदो आहे कहिड़ी कॉपी ते अच्छा उनखे घर वञी छा कंदो आहे पोइ हा छा कंदो आहे हाणे ईमानदारी सां ॾिसो पोइ हिते केतिरा बि दीवान तव्हां वटि थी विया आहिनि लुकमान में जॾहिं घर वञी पोइ तव्हां पाण सां वीचार कई त अॼु हे साखी सुठी हुई अॼु हे भाई सां शब्द पढ़ियो थोरो खोल हिनखे अर्थ पढ़ूं हिनजा कंहिंजी बाणी आहे कहिड़े अंक ते आहे फेर कयो आहे कुझु कयो हूंदोसीं ज़्यादातर त रफ़ वारो कमु रफ़ ई पियो आहे सतनाम वाहेगुरु न हितो घर खणी वञो पंहिंजे ॿारनि सां वीचार कयो अॼु हे साखी थी जे अगरि पंहिंजा ॿार वठी आयो त उन्हनि खां पुछा कयो त पुट ते वे अॼु जेकी साखी थी इन में मेन किरदारु कंहिंजी शहादत जी साखी थी अॼु के शहीद करण वारे जो नालो ॿुधाए शहीद थियण वारे जो नालो ॿुधाए कहिड़े सन में थी अॼु जेके भाई साहब शब्द पढ़िया उहे कहिड़ा कहिड़ा हुया अॼु जेको हुकुमनामो निकितो आख़िरी में उहो कहिड़ो हुयो कॾहिं कयो आहे सत्संग जी सतनाम वाहेगुरु भाई गुरदास जी फरमाईंदा चवंदा बैद बैद कहे रोग मिटत न काहू को बंदो खे बुखार लॻो पियो हुजे डॉक्टर न वञे घर वेही करे डॉक्टरनि जा नाला वठे MBBS डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर फलाणो डॉक्टर हे डॉक्टर बंदो ठीकु थी वेंदो सत्संग जी बैद बैद कहे रोग मिटत न काहू को दर्ब दर्ब कहे को दरबे न बिलास हुए दर्ब चइबो दौलत खे माया खे पैसे खे बंदो ग़रीब लॻो पियो हुजे पर कारोबार महिनत न करे घर वेही करे चए बसि डॉलर पाउंड पाकिस्तानी पैसा अमीर थी वेंदो सत्संग जी भाई गुरदास चवंदा अॼु बंदो धर्म जी दुनिया में ईअं कंदो पियो आहे बक़ाया सभी कमनि सां ईमानदार आहे दौलत पको जे अगरि पैसो कमाइणो आहे त सुबुह जो सवेरे उथी करे महिनत करे थो सची सुची किरत करे घर खणी अचे थो पर धर्म जी दुनिया में फॉर्मेलिटी तौर ते अचे थो फॉर्मेलिटी हाणे बि पहिरों में जॾहिं आयासीं न तक़रीबन संगत ॻाल्हाए पई तक़रीबन संगत छा करे पई आवाज़ घटि आहे सां छा करे पई मन छा कयूं पिया असां फॉर्मेलिटी तौर वेठा हज़ूर साहिब में वियासीं पर गुरू जी बाणी में मन न हुयो मन छा में हुयो हाल वाल में कचहरी में चल चंदन चंदन कहत परगटे न सुबास बास चंदन जी काठी लकड़ी या चंदन जो वण मञियो वियो आहे त उनमें खुशबू हूंदी आहे हाणे बंदो छा थो करे चंदन चंदन जो नालो थो वठे छा चंदन जी खुशबू ऑटोमेटिक अची वेंदी बंदे जे अंदरि सतनाम वाहेगुरु चंद्र चंद्र कहे उजियारो न प्रकाश होए बंदो वेठो हुजे उंधारे में
कमरे अंधारे में कोठड़ी में वेठो हुजे, उते चए चंड 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 चंड, सेवर ॿरी वेंदो, ट्यूबलाइट ॿरी वेंदी, रोशनी थी वेंदी। सतनाम वाहिगुरु। हाणे चवंदा चवंदा जे अगरि खंड खंड चइण सां वात मिठो नथो थिए, भाए भाए चइण सां जिस्म खे सर्दी नथी वठे, गर्मी नथी वठे, डॉक्टरनि जा नाला वठण सां जिस्म को रोग नथो वञे, पैसो पैसो चइण सां बंदो अमीर नथो थिए, अंधेरे में वही करे रोशनी जा नाला वठण सां कमरो रोशन नथो थिए, त बंदा तैसे ज्ञान गोष्ठ कहत, तैसे कहत, कहत माना सिर्फ जबान को, तैसे ज्ञान गोष्ठ कहत न रहत पावे। चंदा सिर्फ जबान जूं ॻाल्हियूं करें तो पर अमली जीवन ना आहे। करनी प्रधान भाव उदत आकाश है। चंदा जे अगर सिर्फ ज्ञान गोष्ठ जूं ॻाल्हियूं, ज़बानी राम राम चहण, ज़बानी पाठ करण, जीवन अमली न हुजे, बकाया जेके मथियूं वीचार रखां थो न, चवंदा भाई गुरदास जी सॼो कमु उहो ई आहे। सतनाम वाहिगुरु। राम राम करता, राम राम करता सब जग फिरे, राम न पाया जाए। हाणे अच वापसि अॼु जे टॉपिक ते। अॼु जेको मौज़ू आहे, उनवान आहे, छो त उनवान रखण में ई जेको आनंद आहे न, उहो विच टाइम ताकि संगत पूरी तरह तव्हां वटि पहुची वञे। असां वटि हिकिड़ी रेस हूंदी आहे कई जॻहियुनि ते, हिते बि आहे। संगत चवंदी आहे कीर्तनी अॻु पहुचे, कीर्तनी चवंदो आहे संगत अचे त पोइ मां आराम कयां। सतनाम वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु। भगत कबीर साहिब चवंदा चवंदा राम पदार्थ पाए के, राम छा आहे? सच। राम छा आहे? चवंदा सच रूपी पदार्थ पा। जॾहिं सच रूपी पदार्थ तूं पातो न, हर कंहिंजे अॻियो गठड़ी आहे न खोल। छाकां सभई सच जा ख़रीदार थोरो ई हूंदा थी, हूंदा आहिनि छा संग सभई सच जा ख़रीदार। सतनाम वाहिगुरु। हिते त गंगू ब्राह्मण सच जी बाज़ार में रही करे सच जो ख़रीदार न थी सघियो आहे। हिते त पृथ्वी चंद सच जे खज़ाने में रही करे सच जो वापारी न थी सघियो आहे। गुरु अर्जन देव महाराज जो पृथ्वी चंद। औरंगज़ेब उन्ही जगह ते रही करे सच जो वापारी न थी सघियो आहे। चवंदा सभई सच जा वापारी न हूंदा थी। हाणे बंदो जो तो सोन खणी वञे, सोन जी मुंडरी खणी वञे लोहार ॾे, केॾे खणी वञे? लोहार ॾे। चईं के वठ, घणे वठंदे? हाणे लोहार त लोहे वारो हिसाब किताब लॻाए तो वधि में थोरो तको वधाए ॾींदसि। छाकां लोहार खे लोह जी परख हूंदी, सोन जी परख, सोन जी परख। अच्छा उहो ई सोन खणी वञो हिकु सोनारे ॾे, पुछा करो घणे वठंदे? उहो ई रेट न ॿुधाईंदो। सौ कपेर में खणंदो कसोटी। छा खणंदो? छा खणंदो? कसोटी। कसोटी ख़बर अथव छा आहे? पत्थर जंहिंते सोन खे घिसाइबो आहे। उनमें ॾिसो केतिरो फैट मिलायल आहे। उनखां बाद उनजो कंदो नंढो कांटो रखियो हूंदो अथव, उन में वज़न कंदो सॼो फेट पेट पंहिंजी महिनत कटे करे पोइ चवंदो भाई साहब हे जेकी मुंडरी आहे घटि में घटि 50,000 जी लहे थी। सतनाम वाहिगुरु।